नाज़रीन 12 मई साने के 17 साल गुज़री विया आहिनि पर हिन महिल ताईं वाक़िए में मुलविस जवाबदारनि खे सज़ा न मिली सघी आहे। पीपल्स पार्टी पारां 12 मई वाक़िए में शहीद थींदड़नि खे भेटा पेश करण लाइ पीपल्स सेक्रेटेरिएट में तक़रीब मुनक़िद कई वई। उन मौक़े ते पीपी अॻवाननि धरती टीवी जी रिपोर्टर इमदाद सुमरा सां पंहिंजा वीचार वंडिया आहिनि। अचो तव्हांखे ॾेखारियूं। 12 मई जे शहीदनि खे सलाम पेश कयां थो। तो उन वक़्त बि इन शहर में जेका दहशतगर्द तंज़ीम हुई जे बर्बरियत कई ऐं 12 मई ते तमामु घणो खूनरेज़ी कई, सॼे शहर जा रस्ता बंदि करे छॾिया ऐं खुलेआम जेको आहे सो उन हथियारनि जी निमाइश करे माना की बर्बरियत कई आहे। असीं सम्झूं था अॼु जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जे सॼी सिंध में जेको चोथों टेन्यूअर आहे ऐं पाकिस्तान में जेको सदर मर्कज़ आसिफ ज़रदारी साहब आहे, असीं चऊं था त ही जमहूरियत जी फतेह आहे। उन वक़्तु एतिरा आज़ादु हुया जो असांजा जेकॾहिं वर्कर इस्तक़बालिया एयरपोर्ट वञनि पिया त सीधो हुननि ते फायर करे असांजो सैकड़ों ई तादाद में हुननि वर्कर शहीद किया। 12 मई एक बहुत बड़ा सानिया, उसके कातिलों को गिरफ्तार न करना अभी तक 17 साल गुजरने के बावजूद ये एक बहुत बड़ा अलमिया है कि अल्लाह असांजे मुल्क के अहिड़े ज़ालिमनि खां अहिड़े जेको आहे जो ज़ुल्म कयो असांजे मुल्क में असांजे वर्करनि खे, असांजी क़यादत खे, असांजे सिक्योरिटीदारनि खे, अफ़सरान खे ऐं उनजे नुमाइंदनि खे जेका शहीद कनि था उनखे शदीद मुज़फ़्फ़त कंदुसि। सभिनीनि खे इंसाफ़ जे कटहरे में लायो वञे और इन्हनि खे सज़ा मिले ताकि आइंदा कोई अहिड़ी 12 मई न थिए। आम शहरियों को और पाकिस्तान पीपल्स पार्टी के कारकुनों को, दीगर जमातों के लोगों को किस तरह उन्होंने चुन चुन कर कत्ल किया, उनको शहीद किया। तो आज पाकिस्तान पीपल्स पार्टी के कारकुनान और जाले और हमारी क़यादत हर साल अपने शहीदों के लिए ये प्रोग्राम करती है, उनके दुआया प्रोग्राम करती है।